बोज़दार वॾा खां 2 किलोमीटर जे फ़ासिले ते टालपुर वॾा वासी डॉक्टर ग़ुलाम रज़ा काज़ी पारां पंहिंजे ख़र्चे ते प्रेम नगर जोड़ाए इलाइक़े खे मुफ़्त में तफ़री मुहैया कई पई वञे। डॉक्टर ग़ुलाम रज़ा काज़ी पारां जोड़ायल पार्क प्रेम नगर में बिना कंहिं टिकट जे वञी मुख़्तलिफ़ मुल्की तोड़े ग़ैर मुल्की गुलनि ॿूटनि मेवनि जा वण घुमी सघजनि था। डॉक्टर ग़ुलाम रज़ा पंहिंजे ज़ाती ख़र्च ते पार्क जी सार संभाल लाइ 4 मुलाज़िम बि रखिया आहिनि। शाम जे वक़्तु इलाइक़े वासी वॾी तादाद में कुटुंब सां गॾु हिते घुमण अचनि था। जन जैकब न्यूज़ सां वीचार मंडीदे चयो त हिन में मां पूरे पाकिस्तान मां जिते जिते जंहिं नर्सरीअ में ॿूटो मूंखे सुठो लॻंदो आहे उतां वठी ईंदो आहियां। पतुकी में वठी आहियां, लाहौर मां, इस्लामाबाद मां, कराची, हैदराबाद, सांगड़, सखर, जिते बि को सुठो ॿूटो मिलंदो आहे उते वठी ईंदो आहियां। हिते मूं वटि इलाही क़ीमती ॿूटा तव्हांखे मिलंदा, ईरान जा, इराक जा, शाम जा, बल्कि इलाही कास्टली जेको 50,000 जो बि हिकिड़ो ॿूटो आहे उहो बि मां जेको आहे सो वठी हिते आयो आहियां। ऐं अलहमदुल्ला हिते तव्हां ॾिसंदो त शिकारपुर खां वठी फैज़गंज, नवाबशाह ताईं जा माण्हू हिते मूं वटि घुमण ईंदा आहिनि। यूनिवर्सिटी जा ॿार टूअर कढंदा आहिनि, हिते ईंदा आहिनि। ॿिया प्राइवेट स्कूलनि जा ॿार टूअर कढंदा आहिनि, हिते मूं वटि घुमण ईंदा आहिनि। हिते टेबला पेश कंदा आहिनि, हिते खाईंदा पीअंदा आहिनि, हिते इंजॉय कंदा आहिनि। हिते झूलनि ते नंढा ॿार लुॾंदा आहिनि। ऐं मुंहिंजी दिलि ॾाढी ख़ुशि थींदी आहे जॾहिं सुठा दोस्त हिते मूं वटि ईंदा आहिनि ऐं अचे हिन जी तारीफ़ कंदा आहिनि। मूंखे हे जेको आहे सो ॾाढो प्यारु ॾींदा आहिनि ऐं मूंखे लॻंदो आहे त जेको मां ख़र्चु कयां थो पियो त इहो मुंहिंजो ख़र्चु इन में लही थो वञे। जॾहिं 4 दोस्त अच्छा ही प्रेम नगर जो नालो साईं हिन में इन करे पियो जो हिते जॾहिं मां पार्क रखां पियो अॼु खां तक़रीबन 20-22 साल अॻु में, त उस्ताद हमीदुल्ला महर DO एजुकेशन रिटायर्ड जेको आहे उहो हिते आयो ऐं मुंहिंजी उन ॾाढी हिमत अफ़ज़ाई बि कई, इज़त अफ़ज़ाई बि कई ऐं हू तक़रीबन डेली मूं वटि ईंदो हो। ऐं हीउ नालो जेको आहे सो उन तजवीज़ कयो प्रेम नगर, ऐं एॾो प्यारो नालो हो जो सभिनी खे वणियो। डॉक्टर ग़ुलाम रज़ा काज़ी तरफ़ां ही नंढी कोशिशि, नंढी त न आहे, तमामु वॾी कोशिशि चऊं हुनखे, पंहिंजे ज़मीन ते पंहिंजे ख़र्च ते 3-4 एकड़ ते हिकिड़ो भलो पार्क ठाहे वियो आहे जंहिंमें 5-7 मज़ूर कमु कंदा आहिनि। उन्हनि जो ख़र्चो बि अफोर्ड पाण कंदो आहे। ॾाढा माण्हू अचनि था, ॾाढी तफ़रीक आहे। हालांकि इहो कमु जेको आहे त गवर्नमेंट जो आहे, पर गवर्नमेंट इहो कमु न करे सघी। डॉक्टर साहब पंहिंजे सिर ते पंहिंजे ख़र्च ते इहो कमु कया, माण्हुनि खे तफ़री मुहैया कई आहे। बहितरीनु माण्हू आहे डॉक्टर साहब ऐं तमामु भलो ही पार्क ठहियलु आहे। ऐं डॉक्टर साहब शिकायत कई अथव गवर्नमेंट खां त असांखे बिजली न थी, बिजली जे तव्हां हिन में इज़ाफ़ो कयो वेंदो। असां डॉक्टर साहब सलाम था पेश कयूं, ॾाढो बहितरीनु जेको आहे हिकिड़ो कमु कयो आहे, माण्हुनि लाइ हिकिड़ो बहितरीनु तफ़रीगाह मुहैया कयो आहे। तमामु बहितरीनु माहौल आहे प्रेम नगर वॾा बोज़दार जे नज़दीक। मतिलबु हे प्राइवेट जेको आहे पार्क आहे जेको मतिलबु हिन में को बि सपोर्ट न आहे कंहिं बि आला अमलदारनि जी कंहिंजी बि न। हिन में ज़बरदस्त माहौल आहे। असां शाम जो ईंदा आहियूं, टिकटॉक ते जेको आहे वीडियोस ठाहींदा आहियूं। मां पाण टिकटॉकर आहियां, मुंहिंजी ID आहे शमशाद मुस्तफ़ा 7। सो हिते तमामु बहितरीनु माहौल हूंदो आहे। असां संडे ॾींहुं, जुमे ॾींहुं हिते तमामु घणो इंजॉय करण ईंदा आहियूं। मां ॾिसंदड़नि खे चवंदुमि त तव्हां बि अचो। जे काफ़ी सारा असांजे ख़ैरपुर में आहिनि जेके टिकटॉकर्स आहिनि, उनखे बि चवंदुमि तव्हां हिते अचो, तमामु बहितरीनु माहौल आहे। अस्सलाम वालेकुम। जीअं त ॾिसो था असां तमामु ख़ूबसूरत मौसम, ख़ूबसूरत जे नज़ारे सां असां हिते इंजॉय कंदा आहियूं। टिकटॉक बि ठाहींदा आहियूं। तक़रीबन हिते टिकटॉक घणो ठाहींदा आहियूं। प्रेम नगर मशहूरु आहे, डॉक्टर ग़ुलाम रज़ा काज़ी हिसाब सां मशहूरु आहे। तव्हां बि अचो, वेलकम। असां तव्हांखे जेका फ्री काई टिकट न आहे, फ्री माहौल आहे, फ्री इंजॉय कयो। हैप्पी बोलदार लॻ डॉक्टर काज़ी ग़ुलाम रज़ा जो हे पार्क आहे। असां शाम जो ईंदा आहियूं फारिग थी, हिते ॾाढा टिकटॉक वग़ैरह ठाहींदा आहियूं, इंजॉय फुल इंजॉय कंदा आहियूं। दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिते अचनि, कुझु इंजॉय कनि, टिकटॉक वग़ैरह ठाहिनि। हिते का टिकट वग़ैरह न आहे, फ्री माहौल आहे। अचो, हिते क़िस्म क़िस्म जा वण ठहियल आहिनि, फुल मज़ो ईंदो तव्हांखे। इहा मौसम जेकी आहे न ॾाढी प्यारी आहे, मज़े ई मज़े। हीअ ॾिसो डॉक्टर ग़ुलाम काज़ी असां ते महिरबानियूं आहिनि। को हिते का शइ आस पास में न आहे। डॉक्टर असां थोरा हिते आहियूं, अहिड़ो पार्क वणी ॾियो, गुल बहार, हिते त का शइ न ई पियो। शुक्र आहे असांखे अहिड़ो पार्क मिली वियो आहे। असांखे ॾाढो मज़ो थो अचे। ॿियनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हिते अची मज़ो लुत्फ़ अंदोज़ थियनि। चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िम्मेवार ऑफिसर जी साख ऐं दावाउनि ते हिकु ख़ानगी मुफ़्त अवामी पार्क सवालिया निशान लॻाए छॾिया आहिनि। इलाइक़े वासियुनि लाइ डॉक्टर ग़ुलाम रज़ा काज़ी जो जोड़ियल ही पार्क कंहिं नेमत खां घटि कोन्हे। कैमरामैन मोहम्मद अब्बास जाफ़री सां गॾु शाहिद जाफ़री, जैकब न्यूज़, बोज़दार वॾा।